नाज़रीन हेडलाइंस ॾिठियूं तव्हां खे अहम ख़बर खां आगाह कयूं पिया। नवाज़ लीग जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ अबू ज़ैबी खां लाहौर पहुची वई आहे। लाहौर एयरपोर्ट ते वॾे अंग में लीगी कारकुन पहुता। मरियम नवाज़ जी शानदार आजियां कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, आवाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। नवाज़ शरीफ़ ॾेह अचण जूं तैयारियूं करे रहियो आहे। मुंहिंजो समूरो ध्यानु मुस्लिम लीग नून खे मज़बूत करण ते आहे। मरियम नवाज़ जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, हिकु भेरो ॿीहर आवाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। नवाज़ लीग जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ अबू ज़ैबी खां लाहौर पहुची वई आहे। लाहौर एयरपोर्ट ते वॾे अंग में लीगी कारकुननि जी आमद। मरियम नवाज़ जी शानदार आजिया कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, आवाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। मरियम नवाज़ जो चवणु आहे त नवाज़ शरीफ़ ॾेह अचण जूं तैयारियूं करे रहियो आहे। मुंहिंजो समूरो ध्यानु मुस्लिम लीग नून खे मज़बूत करण ते आहे। अहम ख़बर खे ॾियूं पिया। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ लाहौर पहुची चुकी आहे।